नासरीन, इलेक्शन कमीशन टंडो आदम में PPMNA रोशन जुणेजो जे चाचे खे टेम्परिंग वसीले कामयाब करार ॾियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते वार्ड नंबर 19 जो नतीजो रोके छॾियो। RO ऐं ARO खे 6 जुलाई ते रिकॉर्ड समेत इलेक्शन कमीशन इस्लामाबाद आॾो पेश थियण जो हुकुम। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिबि मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में टंडो आदम म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 19 में चूंडनि में आज़ाद उम्मीदवार अख्तर हुसैन मरी 1262 वोट खणी PPMNA रोशन जुणेजो जे चाचे गुलाम मुर्तज़ा जुणेजो खे 405 जी लीड सां शिकस्त ॾिनी हुई। आज़ाद उम्मीदवार अख्तर मरी इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में पंहिंजे वकीलनि एजाज़ अहमद चांडियो ऐं ज़हीर अहमद अंसारी जी मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराईंदे ॼाणायो त RO ज़ैद जुणेजो ऐं ARO रिकॉर्ड में हेराफेरी करे नतीजो तब्दील कयो आहे। इलेक्शन कमीशन दरख़्वास्त खे ॿुधण लाइ मंज़ूर कंदे वार्ड 19 जो नतीजो रोके RO ऐं ARO खे 6 जुलाई ते रिकॉर्ड समेत इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद तलब करे वरितो।